नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अमया संजा सैयद शामिल करना से हेडलाइन। हलीम आदिल शेख ते कब्जे जा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि। नैब चेयरमैन हुकूमत हथां ब्लैकमेल थी रहियो आहे। मुल्क में नैब जे बदमाशी न हलंदी। नैब चेयरमैन इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करे पियो। भले नैब घुराए डिॼण वारो न आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं रुगो पीपी ऐं नून लीग जे अॻवाननि ख़िलाफ़ कार्रवाई थिए पई। नैब पीटीआई जे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। वीडियो नैब चेयरमैन खे किथे न छॾींदी। सभई सियासी पार्टियूं पाक फ़ौज सां गॾु आहिनि। क़ौमी मफ़ाद ते को बि इख़्तिलाफ़ नाहे। पाकिस्तान जी ज़मीन खे कंहिंखे बि इस्तेमाल करणु न ॾिबी। हुकूमत ऑपोज़िशन खे गॾु खणी हलंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त तालिबान जो हुकूमत में अचणु एतिरो आसान न हूंदो। कोशिशि कयूं पिया त अफ़गानिस्तान में ॻाल्हियूं थियनि। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। वायरस विघे वधीक 24 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 22,345 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,277 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,59,685 थी वियो। कोरोना जी हाकारी शरह 2.72% रही। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी इंटेलिजेंस ॼाण ते कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई। धाड़नि ऐं फुल जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस जवाबदार मोहम्मद हुसैन गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार जे कब्ज़े मां धाड़े में इस्तेमाल थियल हथियार ऐं पुर कयल सामान बि बरामद कयो वियो आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े मठड़ी में इज़्ज़त शाह जे ॻोठ वटि बम धमाको। हिकु ॼणो मारिजी वियो। धमाको बारूदी सुरंग जो थियो। मारिजी वियल जी सुञाणप असदुल्ला तौर थी आहे। सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े ऑपरेशन शुरू करे छॾियो। दादू जी हुसैनाबाद कॉलोनी जे मदरसे मां नीगर हमाद अली ज़ऊर पुरस्कार नमूने गुम। ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। वारसनि पारां अगवा जो शख़्स आहे। सरहद वेझो गोडांदल संदराणी में हथियार बंदि नथा। संदराणी बिरादरी जो चङो मुड़ुस क़तल। अणॼातल हथियार बंदनि संदराणी थाणे जी हद में चङे मुड़ुस अब्दुल लतीफ़ संदराणी खे क़तल कयो। वाक़िए खां पोइ इलाइक़े में ॾहकाव पखिड़ियल। दौदापुर वेझो ॻोठ क़ाइम मंदराणी में हथियार बंदि नथा। क़तल थियल 3 ॼणनि जो क़तल केस दाख़िल। शाहनवाज़ मंदराणी जी फरियाद ते 6 ॼणनि ते क़तल जो केस दाख़िल कयो पियो। पनो आखिल भरसा क़ौमी शाहरा ते ट्रॉले मोटरसाइकिल में टक्कर। नौजवान अब्दुल जब्बार जखराणी फौत थी वियो। दादू भरसा मोरो पुल वटि अणॼातल गाॾीअ टक्कर में 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। पंद्रहं नौजवान ज़ाहिद शाह गुज़िरियल 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। संदन चवणु आहे त नौजवान घरां निकितो आहे त वापसि नाहे आयो। ऐं ठरी मीरवा भरसा नीगर पेट तिरकण सबब वाह में ॿुॾी फौत थी वियो। फौती नीगर सईद अहमद उजण जी लाश जी ॻोल्हा जारी। This headline news is brought to you by अब पेश करते हैं 10 रुपए का साशे पैक ताकि आप बनाए मजेदार खाने। टाइम बनाए बेहतर मुस्तकबिल।